काफ़ी अड़ा मामला मसला हुआ जेके सोशल मीडिया ते न पिया अचनि या सिंध जा जेके हुकूक आहिनि उहे ज़ाहिर न पिया थियनि ऐं किथे बि अहिड़ा मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॼु तव्हां ॾिसो त केतिरियूं मुख़्तलिफ़ बिरादरियूं वेठियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जा अॻुवान वेठा आहिनि। इन्हनि खे हिकु हीअ असांखे मौक़ो फ़राहम कयो आहे गॾु करण जो ऐं असां इंतिहाई ख़ुशि आहियूं त अहिड़ा मेला मलाखड़ा बिरादरियुनि जा ऐं अहिड़े ॾींहंनि ते थियणु खपनि। SWOP सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान तरफां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां गुलशन हदीद कराची में हिकु शानदार तकरीब रखी वई, जंहिंमें पूरे पाकिस्तान मां आयल सोलंकी बिरादरी सां गॾु सिंध सां मोहबत जो वचन वरजाईंदड़ पूरी सिंधी क़ौम वॾे अंग में शिरकत कई। अपडेट कयूं पिया अव्हांखे कराची खां, जिते सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे सॾ ते गुलशन हदीद कराची में थींदड़ हिन पुरवकार तकरीब में पूरी सिंध सां मोहबत कंदड़ शाइरनि अदीबनि सहाफ़ियनि बि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सिंध जे बहादुर फर्ज़ंद ऐं सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे सरवाण जनाब इरफान अली सोलंकी ख़िताब कंदे चयो त सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन न सिर्फ़ सोलंकी बिरादरी बल्कि हर मज़लूम बिरादरी जो प्लेटफॉर्म आहे। हिननि जो वधीक चवणो त सिंध जी वहदत ऐं वसीलनि ते वार करण वारनि खे यादि रखणु घुरिजे त सिंधी क़ौम पंहिंजे नंगनि दंगनि ऐं वसीलनि जी मालिकी करे सघे थी। जेकॾहिं सिंध जे वसीलनि ते वार कयो वियो त सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पहिरें मोर्चे ते हूंदी। मल्हाइण जे लाइ तव्हां असांखे घुरायो ऐं असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। असां ही सिंध जो जेको ॾियारो मल्हायूं पिया था सकाफ़ती डे, इहो इन करे मल्हायो वञे थो त कुझु साल अॻु सिंध जे अंदरि हिकिड़ी वॾी मायूसी छायल हुई, जंहिंमें काफ़ी अहिड़ा मामला मसला हुआ जेके सोशल मीडिया ते न पिया अचनि या सिंध जा जेके हुकूक आहिनि उहे ज़ाहिर न पिया थियनि ऐं किथे बि अहिड़ा मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॼु तव्हां ॾिसो त केतिरियूं मुख़्तलिफ़ बिरादरियूं वेठियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जा अॻुवान वेठा आहिनि। इन्हनि खे हिकु हीअ असांखे मौक़ो फ़राहम कयो आहे गॾु करण जो ऐं असां इंतिहाई ख़ुशि आहियूं त अहिड़ा मेला मलाखड़ा बिरादरियुनि जा ऐं अहिड़े ॾींहंनि ते थियणु खपनि। ऐं मां हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां त ही बिरादरियुनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि, दोस्त काफ़ी इन्हनि ते तबसरा कंदा आहिनि, चवंदा आहिनि त इहे सिंध जे लाइ नुक़सानकार आहे। मां इन ॻाल्हि खे बि तस्लीम कयां थो त माज़ी जे अंदरि जेकॾहिं ही 20 साल 50 साल अॻु में इहे तंज़ीमूं जुड़नि हा त शायदि सिंध जे लाइ नुक़सानकार आहिनि, पर सिंध जे अंदरि एॾी वॾी मायूसी आहे। सिंध जे हुकूकनि जे लाइ जिदोजहद करण जे लाइ सिंध जे अंदरि हिकिड़ी वॾी मायूसी छायल आहे। जेके बि प्लेटफॉर्म माज़ी जे अंदरि जुड़िया आहिनि, मां उन्हनि ते तबसरो न कंदुसि, उन्हनि ते न ॻाल्हाईंदुसि। जंहिं बि पंहिंजो किरदारु अदा कयो आहे उहो तव्हां सभिनी सिंधियुनि खे ख़बर आहे त उन्हनि जो किरदारु सिंध जे अंदरि केतिरो मुतबर रहियो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा मसला या कहिड़ा वसाइल आहिनि जिन खे उन्हनि मुंहुं न ॾिनो आहे। हिननि वधीक चयो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजे सकाफ़ती विरसे खे हमेशह यादि रखंदियूं आहिनि। सिंधी क़ौम बहादुर ऐं गैरतमंद क़ौम आहे जेका पंहिंजे वसीलनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थी। सिंध दुश्मन कुवतनि खे यादि रखणु घुरिजे त सिंधी क़ौम मुतहद आहे। जॾहिं त ख़ुसूसी महिमान में साबिक़ा एडिशनल IG साईं रखियो मीराणी, डॉक्टर शफ़क़त अब्बासी, सीनियर सहाफ़ी मुश्ताक सिरकी, सियासी समाजी अॻवान बशीर अहमद ख़ासकेली, साबिक़ा DG हेल्थ सिंध डॉक्टर मसूद सोलंकी, PSP मरकज़ी अॻवान अशफाक मंगी, शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे चेयरमैन अली मोहम्मद सुमरो हुआ। तकरीब खे SWOP जे मरकज़ी अॻवाननि वजीउद्दीन सोलंकी, फिदा हुसैन सोलंकी, इमदाद हुसैन सोलंकी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।